अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेहरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर सब खाग में एक नज़र खास खबरों ते। वफाकी सूबाई हुकूमतुन तरफा तालीमी इदारा मरहलेवार खोलण ते इत्तफाक 15 सितंबर का 9 खां 12 जमायत यूनिवर्सिटीज़ में तदरीसी अमल शुरू किया वेंदो। बे मरहले में 23 सितंबर का 6 का 8 जमायत जा क्लास हलाया वेंदा। आखिरी मरहले में 30 सितंबर का नर्सरी का 5 दर्जे ताईं क्लास खोलिया वेंदा। हतमी ऐलान क़ौमी राब्ता कमेटी के इजलास का पोइ वज़ीर आज़म कंदो। सिंधु दरिया के वहकरन में मुसलसल 4 गुडू बैराज से वही बोट डिक्लेयर। गुडू बैराज जो मथां वहकरो 5,500,000 क्यूसेक थी वियो। बचाव बंदन ते पानी जो दबाव। कदकोट, सखर, खैरपुर और नवाबशाह में कच्चे जा केतरा इलाइका बुड़ी विया। मुतासिर माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾ पलाण जारी। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफां सखर ऐं गुडू बैराजन समेत बचाव बंदन जा दौरा ॿोॾि जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो। आबाशी अमलदारनि जी ब्रीफिंग। मुराद अली शाह चयो आहे त सिंधु दरिया में 6 लख क्यूसेक पानी जो रेलो अची सघे थो। गुडू बैराज वटि हिन वक़्तु विचोले दर्जे जी बोड आहे, जंहिं सबबि बंदनि ते पानी जो दबाव आहे। ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती बंदनि खे मज़बूत कयो पियो वञे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जी अमर जे जनाज़े नमाज़ रोढ़ी में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में वॾे वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर सईद गनी, शर्जील मेमन ऐं ॿियनि जी शिरकत। नासिर हुसैन शाह सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत जो सिलसिलो जारी। सिंध में सावणी जी बरसात खां पोइ ॿोॾि वारी सूरतहाल बरक़रार।